बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में गैर कानूनी तरसल परडेहिन के निकाली ॾियण लाइ DC ऑफिस में एक इजलास मुनक़िद। इजलास में पुलिस, मुख़्तलिफ़ एजेंसीज़ के नुमाइंदनि समेत नादरा जे लाॻापियल अमलदारनि पिण शिरकत कई। इजलास में डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी पारां गैर कानूनी तौर ते तरसल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परडेहिन के निकाली ॾियण जे हवाले सां लाएअमल जोड़ियो वियो। इजलास में डेप्यूटी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे सख़्ती सां हिदायत कई त ज़िले जैकबाबाद में गैर कानूनी तरसल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परडेहिन जी वतन वापसी जे हवाले सां जल्द खां जल्द तकड़ा उपाउ वरिता वञनि। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर जी समाजी अॻवान सां ताज़ियत। अगूणे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो समाजी अॻवान हाजी शहर मोहम्मद मुग़ैरी सां कराची वारी रिहाइशगाह ते पहुची संदसि ॾाॾी जी वफ़ात ते ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। हिन मौक़े ते मोहम्मद रमज़ान मुग़ैरी, मौला बख्श सूमरो ऐं बशीर अहमद सूमरो पिण मौजूद हुआ। जैकबाबाद में सिंध मला फोरम पारां लाइसेंस लाइ रिश्वत ख़िलाफ़ एहतजाज। सिंध मला फोरम पारां अॻवाननि अल्ताफ़, ज़ाहिद, ग़ुलाम मुर्तज़ा, शौकत मीराणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फिशरीज़ डिपार्टमेंट जो डेप्यूटी डायरेक्टर शफ़ाअत हुसैन अबड़ो रिश्वत वठी गैर कानूनी तरीक़े सां मच्छी जे शिकार लाइ लाइसेंस फ़राहम करे थो। असां हक़दारनि खे लाइसेंस नथा ॾिना वञनि, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। असां बेगानी नूरवाह ते मच्छी जो शिकार करण वञूं था त उते बि असांखे शिकार नथो करण ॾिनो वञे। फिशरीज़ ऑफिसर शफ़ाअत हुसैन अबड़ो ऑफिस में ईंदो बि न आहे। सॼो कमु ऑफिस जो क्लार्क हफ़ीज़ पांवर करे थो। असांजो मुतालबो आहे त रिश्वतखोर ऑफिसर खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मच्छी जे शिकार लाइ लाइसेंस फ़राहम कया वञनि। जैकबाबाद में आर्ट काउंसिल पाकिस्तान के बिल्डिंग ॾियण ते DC जैकबाबाद जो शुक्रिया अदा। जैकबाबाद आर्ट काउंसिल लाइ बिल्डिंग ॾियण जी ख़ुशी में DC जैकबाबाद जी हिमायत में जावेद खारानी, इम्तियाज़ अबड़ो, लखमीर चाचड़, अब्दुल हलीम सूमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे वक़्ती तौर ते ही ज़बूं हालत में पयल इमारत ॾिनी आहे। उन्हनि वधीक चयो त इमारत पुराणी हालत में खेनि मिली आहे, पर असां कोशिश करे हिन ज़बूं इमारत जो मरम्मती कमु कराए इमारत खे आबाद कंदासीं ऐं जॾहिं बि के तालीमी इदारे खे कैंपस या ॿिए कंहिं मक़सद लाइ ज़रूरत पई त असां इमारत ख़ाली करे संदन हवाले कंदासीं। दोदापुर वेझो जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हणी पंहिंजे सौटे ज़ाल खे क़तल करे छॾियो। ॻोठ मियां बख्श दश्ती में जवाबदार मुड़ुस कार ऐं इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल हाकिमा दश्ती ऐं सौट मुमताज़ दश्ती खे क़तल करे छॾियो। जवाबदार बिट्टो क़तल करण बाद फरार थियण में कामयाब थी वियो। दोदापुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारिसनि हवाले कया विया। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ठठो में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे वकीलनि जो हिकु वफ़द ठठे पहुतो। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जी इलेक्शन में खज़ानची उम्मीदवार सुप्रीम कोर्ट जे मशहूर वकील हाकिम अली शर वकीलनि जो वफ़द साण करे ठठे पहुतो, जिते ठठे बार जे उहिदेदारनि ऐं वकीलनि सां तफ़सीली मुलाक़ात करण बाद इंसानी हुकूक खाते ठठे जी शिकायत सेल ऑफिस जो दौरो पिण कयो। हाकिम अली शर ऐं ॿियनि ठठे बार जे सदर सैयद एज़ाज़ शाह ऐं संदसि उहिदेदारनि जो शुक्रियो अदा कयो ऐं इंसानी हुकूक खाते जी ज़िला ऑफिस क़ाइमु थियण ते इनक़लाबी क़दम करार ॾिनो ऐं चयो त ठठे में असांजो आईंदा बि विज़िट कंदा रहंदासीं ऐं जेका मदद असांखां थी उहा बि मदद कंदासीं। मुबारकपुर में JUI ऐं जमायत इस्लामी पारां इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ एहतजाज। JUI अॻवाननि डॉक्टर AG अंसारी, मौलाना अब्दुल रशीद भुट्टो, जॾहिं त जमायत इस्लामी जे अॻवाननि दीदार लाशारी, अब्दुल रसूल महर ऐं ॿियनि चयो त फ़लस्तीन मथां इसराइलियुनि जो ज़ुल्म जारी आहे। फ़लस्तीन जा हज़ारे माण्हू शहीद थी विया आहिनि, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं असां ॿियनि मुस्लिम मुल्कनि खे फ़लस्तीन जी मदद जी अपील पिण कयूं था। मटियारी में फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार यकजहती लाइ शिया उलमा काउंसिल पारां रैली कढी वई। अॻवाननि ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, मौलाना सैयद कंबर अली शाह नकवी, मौलाना राशिद अली फ़ाइज़ी, ज़वार सफ़ील हाजानो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मस्जिद अक़सा मुसलमाननि जो क़िबला अव्वल आहे। इंतजारियत कंहिं बि सूरत बर्दाश्त न कंदासीं। पूरी दुनिया जे मुस्लिम मुल्कनि खे अपील था कयूं त अॻियां अची फ़लस्तीन जो साथ ॾेई इसराइल खे दुनिया जे नक्शे तां हटाए छॾनि। मुज़ाहिरीन अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयो त इसराइल पारां इंसानी आबादी, स्कूलनि, मस्जिदनि ऐं अस्पतालनि मथां बमबारी फौरी बंदि कराइनि। किथे ईअं न थिए पूरी दुनिया इन हक़ ऐं बातिल जी जंग जे वर चढ़ी वञे। रोडी में हथरादू महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ एसी जो रोडी जे बाज़ारनि जो दौरो। अवामी शिकायतनि जो नोटिस वठंदे रोडी असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अहमद अली ऐं मुख़्तियारकार सईद अहमद खुहारो रोडी शाही बाज़ार में आम वापे जी शयुनि जा अघ चेक कया। रेट लिस्ट खां हटी बीणे अघनि ते सब्जी, फ्रूट ऐं ॿियूं आम वापे जूं शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि हज़ारे रुपया दंड विधो वियो। हिन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर रोडी मुख़्तियारकार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरकार पारां ग़रीब मिसकीन माण्हुनि खे रिलीफ फराहम करण लाइ आम वापे जी शयुनि में घटाई कई वई आहे, पर ब्लैकमेलर दुकानदारनि जी हिकु हटी जे करे साॻियूं ई शयूं ॿीणनि अघनि ते विकिरो थी रहियूं आहिनि। हुन इहो बि चयो त हाणे रोज़ानो जी बुनियाद ते शहर में सरकारी रेट लिस्टूं चेक कयूं वेंदियूं। जेको दुकानदार कानूनी भनकड़ी कंदो इन ख़िलाफ़ सख़्ती सां पेश अची संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।
काजी अहमद ऐं फरीदाबाद में भी फ़लस्तीन जी हिमायत में मुज़ाहिरा। अॻवाननि ज़वार ग़ुलाम शबीर महर, ज़वार सैयद मुश्ताक शाह, कुर्बान अली मला, मौलवी ग़ुलाम हुसैन चांडियो, साईं अमानत अली चांडियो, ज़ाहिद हुसैन चांडियो, अली हैदर कोसो, फिदा हुसैन चन्ना ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल मज़लूम फ़लस्तीनियुनि ते वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। ईरान ऐं लबनान खां सवाइ ॿिया मुस्लिम मुल्क फ़लस्तीन जी मदद करण बदिरां ख़ामोश आहिनि। उन्हनि गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कयो त फिलफौर जंगबंदी कराई वञे ऐं मज़लूम फ़लस्तीनियुनि खे इंसानियत नाते खाद खुराक पहुचाए संदन मदद कई वञे। ॿी सूरत में फ़लस्तीनी अवाम जे हक़ में पुरअमन रैलियूं जारी रहंदियूं। काजी अहमद में SSP जी प्रेस कॉन्फ्रेंस। SSP मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल कुझु ॾींहंनि दौरान काजी अहमद तोड़े आसपास वारनि इलाक़नि मां हथियारबंदनि हथां फुर, तोड़े चाबी चोरनि हथां चोरी कयल 17 मोटरसाइकिलूं, 4500 ग्राम चर्च, 70 लीटर देसी शराब, 6 अदद टी बोर पिस्टल, 1150 पॉकेट गुटका सोपारियूं, 69,800 रोक रक़म हथ करे 11 ॼणनि खां फुर कयल मोटरसाइकिलूं वापसि ॾिनियूं वयूं आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान महफूज अहमद जट, खान मोहम्मद ओठो, हमद अमीन उन्नड़, शामीर कोरी, मोहम्मद याकूब धारेजो, अली हैदर जतोई ऐं अब्दुल लतीफ़ चन्ना समेत 11 ॼणनि खे ॾोहारनि खां वापसि कयल मोटरसाइकिलनि जूं चाबियूं संदन हवाले कयूं वयूं। SSP इहो बि चयो त मंशियात ते का बि कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। शहरी पुलिस सां ताउन कनि, जिते बि मंशियात हले थी इत्तला ॾिनो वञे। ख़ुसूसी टीम पाण कार्रवाई कंदी, ॾोहारनि खे पकड़े उन्हनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। नवाब अली मोहम्मद में PPHI जे ताउन सां हलंदड़ बुनियादी सेहत मर्कज़ में अल्ट्रासाउंड जी मशीन जो इफ्तिताह। DM आरिफ अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इस्पताल में डिलीवरी, मुख़्तलिफ़ टेस्टूं, TBG टेस्ट सां गॾु दवाऊं मुफ़्त फ़राहम करण लाइ अमलो 24 कलाक मौजूदु आहे। अल्ट्रासाउंड जी मशीन PPHI तरफ़ां फ़राहम कई वई आहे। हामिला औरतुनि जूं मुख़्तलिफ़ टेस्टनि ऐं डिलीवरी सां गॾु मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं पियूं वञनि, जॾहिं त हेपेटाइटिस जी मुफ़्त टेस्ट ऐं वैक्सीन बि कई पई वञे। इन मौक़े ते मॉनिटरिंग ऑफिसर शिराज चन्ना, मेडिकल ऑफिसर डॉक्टर नोमान मुस्तफ़ा, डॉक्टर शगुफ्ता, यूसुफ रिंद ऐं ॿिया मौजूदु हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।